रगों थियूं रबाब। जॾहिं ज़ाकिर ज़िक्र जी हालत में लताइफ़ खे रोशन करणु शुरू करे थो, जीअं मथे बहस कयो वियो आहे त मुख़्तलिफ़ लतीफ़नि जो रंग ज़ाहिर थींदो आहे। इहे मालिक हक़ीक़ी इंसान खे मिटीअ मां ठाहियो आहे। इंसान जो जिस्म खल, चर्बी, गोश्त, नसूं, उज़वा, एसाब ऐं हॾियुनि ते मुश्तमिल आहे। ज़मीन जा आसमान वांगुरु 7 तबक़ा आहिनि: कारो, ॻाढ़ो, ज़र्द, सफ़ेद, नीरो ऐं साओ। इहे ई रंग आहिनि जेके हिकु ज़िक्र वारे खे झलक ॾियारीनि था। ज़िक्र वारे खे अल्लाह ताला जे फज़ल करम सां इहे क़ुवतूं अता थियण लॻनि थियूं, जंहिंमें क़ुवत ख़याल, जीअं ख़याल अचणु शुरू थियनि। पर ज़िक्र वारे खे ख़ामोशी इख्तियार करणु घुरिजे, राज़ फाश न थियणु घुरिजे। ईअं क़ुवत वहम, क़ुवत मसवरा, क़ुवत मुफ़क्कर ऐं क़ुवत आक़ला उहे नेमतूं आहिनि हिकु बाने लाइ उन जे मालिक जे तरफ़ां। फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। तर्जुमो: पोइ अल्लाह वॾी बरकत वारो सभ खां ॾाढो चङो ख़ल्क़ींदड़ आहे। सूरह मोमिनून आयत नंबर 14। बसि बरकतनि वारो अल्लाह अहसन ख़ालिक़ीन आहे। कॾहिं बि को ज़ाहिर करणु न चाहींदो सवाइ अल्लाह जी हिकमत जे करे, ख़ासि करे तबलीगात खे आम करण वास्ते, न त सब्र ऐं शुक्र खे पसंदि कंदो हिकु ज़ाकिर। इंसान वीचारो कमज़ोर लिखियो वञे थो, सभु कुझु मालिक काइनात आहे। ला इलाहा इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम। तर्जुमो: उन खां सवाइ कोई इबादत जे लाइक़ु न आहे, उहो ग़ालिब हिकमत वारो आहे। सूरह अल इमरान आयत नंबर 18। बसि गौर फ़िक्र करण जी ताक़त मिले थी, रब जी कुदरत में गुम थी वञण जी इल्म ऐं अक़ल में वाधारो थियणु लॻे थो। अवल मा ख़लक़ अल्लाहु अक़ल। तर्जुमो: सभ खां पहिरीं अल्लाह ताला अक़ल खे पैदा फ़रमायो। तारीख़ अल ख़मीस मतिलबु अवल अल मख़लूक़ात मौस्ता शोबान बैरोत 19। हिकु फ़िक्र पैदा थिए थो ऐं इंसान कुझु गौर कर। नुफ़स्सिलुल आयात लिक़ौमी यतफ़क्करून। तर्जुमो: अहिड़ी तरह सम्झंदड़ क़ौम लाइ खोले निशानियूं बयानु कंदा आहियूं। सूरह यूनुस आयत नंबर 24। गुरूर तकबुर छॾ, रहम जे पाणी ऐं गंद जी पैदाइश आहीं। या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़िक्रिन व उन्सा। तर्जुमो: ऐं माण्हू, बेशक असां अव्हांखे हिकु मुड़ुस ऐं हिकु ज़ाल मां पैदा कयो। सूरह हुजरात आयत नंबर 13। मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह क़लंदरी साहिब।